फायजा सेवन जी लालशाबाद शादी परवेज खान सां जाते हो केरा मला हा के ताई शादी थी असां पंहिंजी ख़ुशी सां मूं पंहिंजी शादी कई रज़ा ख़ुशी है शादी कई न न कोन भॼाए लालशाबाद ते मिलियो हुते छा था कयो कलंदर असां चांवर वठंदा आहियूं कलंदर का चांवर वठण हा छा कंदो आहे हुते रिश्ता ते कमु कंदो आहे हुते हा पोइ ॾिठो कीअं आहे हिनखे असां अञा 3 साल असांखे ॾिठो हिकु चांवर ॿांवर वठंदा आहियूं न्याज़ ब्याज़ वठंदा आहियूं तुंहिंजे पीउ जो नालो छा आहे जबार छा कंदो आहे वाड़े ते बीठल आहे म्यूं चारींदो आहे हिन सां मोहबत कीअं थी मोहबत पहिरियां असां मिलाईंदासीं पर हिन सां परवेज़ खान कीअं मुलाक़ात थी तव्हांजी ख़ुशी सां शादी कई मां कोन छॾींदीमांसि न परवेज़ अली सेवण जो हे हींअर घरवारी हाणे थी मुंहिंजी हाणे हिन सां पहिरीं दोस्ती हाणे दोस्ती जी हा जी हाणे मुंहिंजी घर बरोच ज़ाता ग़ुलामाबाद बस सेवण में ईंदियूं नंगर बंगर वठंदियूं असांजी ड्यूटी आहे सेवण में रेस्ट हाउस ते उते कमकार कंदासीं पोइ दिलि लॻी वई बसि दोस्ती असांजी थी वई चांवर चांवर त वठी तव्हां उधर गेस्ट हाउस में ड्यूटी कंदी दिलि लॻी वई असांखे तक़रीबन 3 साल खनि थी विया आहिनि रज़ा ख़ुशी में तव्हां शादी कई जी हा पंहिंजी मर्ज़ी आहे भॼी आई जी न न न रज़ा ख़ुशी सां पाण हली आई असां राज़ ख़ुशी सां पैसे शादी कई जी हा हाणे इहो ई मतिलबु कयूं था SP जे IG खे अपील कयूं था असांजी मदद कनि असांखे ॻाल्हि का ख़तरो आहे नाला बसि हिननि जे माइटनि मां ख़तरो आहे असांखे वारिस नालो अथसि जबार नालो अथसि हिननि जो वारिस नाब सां जबार नालो आहे हिकिड़े वारिस आहे ॿियो बसि हकीम आहे तुंहिंजा माइट तोखे तंग नथा करनि जी न मूंखे को बि माइट तंग नथो करे पंहिंजो